हिकु नौजवान तमामु मुतक़ी ऐं परहेज़गार हुयो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु बि उन्हनि जी इबादत ॾिसी हैरान थी वेंदा हुआ त नौजवान आहे पर कमाल जी इबादत आहेसि। ऐं जॾहिं नौजवान इशा पढ़ी करे घर वेंदो हो जॾहिं रस्ते में त रस्ते में हिकु ख़ूबसूरत औरत उनखे सॾींदी हुई, गुनाह जे तरफ़ सॾींदी हुई। उहो बिल्कुलु तवजो न ॾींदो हो, निगाहूं हेठि कंदो हो ऐं हलियो वेंदो हो। हिकु ॾींहुं जॾहिं उहो गुज़री रहियो हो त औरत उनखे घुरायो ऐं नौजवान जी दिलि बि हाणे माइल थी वई। नौजवान हुयो, शैतान हमिलो कयो। जीअं ई औरत जे वेझो आयो उनखे अल्लाह जो ही फ़रमान यादि आयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त क़ुरान पढ़ियल हुजे, हदीसूं पढ़ियल हुजे, दिलि में पाकीज़गी हुजे त उन वक़्तु यादि ईंदो न। हाणे जेको आहे इन में सुबुह खां वठी बुरी सोबतुनि में गाना बाजा, फिल्मूं, ड्रामा, शराबुनि जूं महफ़िलूं, उनखे किथां यादि ईंदो। हीउ नौजवान नेक हुयो, हली वियो हुन जे गुनाह जी तरफ़। छा यादि आयो? अल्लाह क़ुरान में फ़रमाए थो, बेशक परहेज़गारनि खे शैतान जे तरफ़ां जॾहिं ख़्यालु ईंदो आहे उहे फ़ौरन हुक्म ख़ुदावंदी यादि कंदा आहिनि, उन जूं अखियूं खुली वेंदियूं आहिनि। शैतान हमरो करे बि वठे न, जेकॾहिं उहो नेक आहे त फ़ौरन उनखे अलाह जो हुक्म यादि अची वेंदो ऐं उहो बची वेंदो। उन बंदे खे जॾहिं यादि आयो त मां छा थो कयां, मां त हली पियुमि उन गुनाह जे तरफ़, उनखे अहिड़ो अलाह पाक जो ख़ौफ़ आयो जो उहो बेहोश थी वियो, ज़मीन ते किरी पियो। एतिरो ख़ौफ़, जॾहिं काफ़ी देरि ताईं घर न पहुतो त उनजो कुराड़ो वालिद उनखे ॻोल्हण लाइ घरां निकिरी पियो। ॾिठाई त नौजवान त बेहोश पियो आहे, उनखे उथारियईं, उनखे होश आयो। नौजवान खां पुछियईं छा मामिलो थियो हो, कीअं बेहोश थी वए? उन नौजवान शर्मिंदो थी करे पंहिंजे वालिद खे इहो वाक़ियो ॿुधायो ऐं जॾहिं हीउ वाक़ियो ॿुधायो, ॿीहर आयत करीमा पढ़ी हीअ वारी, अहिड़ी ख़ौफ़ ख़ुदा खां हिकु रड़ कई ऐं उनजी रूह ई उनजे जिस्म खां निकिरी वई। उन जे ख़ौफ़ ख़ुदा में इंतकाल थी वियो। हज़रत उमर खे उन जे वाक़िए जी ख़बर पई, उन जे क़बर ते विया ऐं क़बर ते वञी हीअ आयत पढ़ी, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, ऐं जेको पंहिंजे रब जे ख़ौफ़ खां डिॼे उन लाइ 2 जन्नतूं आहिनि। ख़बर पई छा थियो? उन जे क़बर मां आवाज़ आयो, ए अमीरुल मोमिनीन, बेशक मुंहिंजे रब मूंखे 2 जन्नतूं अता कयूं आहिनि। हाय हाय हाय, इहो आहे अलाह जो ख़ौफ़, इहो आहे रब खां रब जी बारगाह में पेश थियण जो फ़िक्र। उन हराम छॾियो त अल्लाह ॾिसी रहियो आहे, अल्लाह उनखे 2 जन्नतूं अता करे छॾियूं। हिते त ॻोल्हे ॻोल्हे हराम ॾिसंदा आहिनि, तलाश कंदा आहिनि त ॿुधायो कहिड़ो हराम थी रहियो आहे, कहिड़े मुल्क में, कहिड़े इलाइक़े में आसानी आहे, किथे वेंदासीं त माअज़ल्लाह इंजॉय कंदासीं, सोचींदा न आहिनि मां काथे बि हलियो वञा, मुंहिंजो रब त ॾिसी रहियो आहे न। अलाह खां त नथो लिकी सघां,